अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं अली हसन अब्बासी ऐं जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे लोक कहाणियूं, जुल्द चोथों, बादशाहनि, शाहूकारनि, ॾाहनि, ठगनि ऐं ॿियनि जूं ॻाल्हियूं। मुरतब डॉक्टर नबी बख्श खान बलोच, छपाईंदड़ सिंधी अदबी बोर्ड जाम शोरो सिंध, छापो पहिरियों साल 2013 ईस्वी। हीअ ॻाल्हि हैदराबाद शहर मां ज़मरद शेख खां मिली। कहाणी आहे गरड़ो गाबार। ॻाल्हि था कनि त को हिकिड़ो छोरो चिनू ग़रीब नींगर हूंदो जो पंहिंजी पोड़ी नानीअ वटि रहंदो ऐं शहर जा गाबा वछूं चारे पियो पंहिंजो ऐं पंहिंजे नानीअ जो ॾुखियो सुखियो गुज़र कंदो। हिन जा कपिड़ा हमेशह लीड़ूं लीड़ूं ऐं मेरा गप जहिड़ा हूंदा हुआ। वारनि में मण मिटीअ जा लता पिया हूंदा हुअसि ऐं बुत ते धूड़ ऐं छेणनि जा छोड़ा चढ़ी विया हुअसि। तंहिं करे हर को हिन खे गरड़ो गाबार करे पियो चेड़ाईंदो हो। हिकिड़े ॾींहुं जीअं हू शहर जा गाबा पारायो झंग ॾांहुं काहियो पिए वियो त वाट ते हिन खे हिकिड़ी झूर पोड़ी माई गॾी, जंहिंखे हिन अॻे उन जूह में कॾहिं कोन ॾिठो हो। पोड़ी चयसि त अड़े अब्बा, मूंखे अखियुनि खां दीद पवे थी कान। ॾस मिलियो अथमि त हिते को गरड़ो गाबार आहे, सो जे मूं अंधीअ खे का लठड़ी वढे टेकड़ीअ लाइ हथ में ॾींदो त मुंहिंजूं अखियूं थी पवंदियूं। तो को उहो गरड़ो गाबार किथे ॾिठो? गरड़े गाबार जो पोड़ीअ जी हीअ ॻाल्हि ॿुधी सो माठड़ी करे गाबनि खे हकिलण वारी पंहिंजी लठ खणी हिन खे हथ में ॾिनई त ख़ुदा जी अहिड़ी कुदरत जो उते पोड़ीअ खे बि दव पवणु लॻो ऐं हूअ अहिड़ी त ख़ुशि थी जो गरड़े गाबार खे हथ खां झले चयईं त मूंखे मुंहिंजे नानीअ ॿुधायो हो जा मूंखां बि पोड़ी हुई त गरड़ो गाबार हिन मुल्क जी शहज़ादीअ सां शादी कंदो ऐं वॾो राज भाग माणींदो। सोड़े अब्बा, उहो गरड़ो गाबार तॾहिं तूं आहीं? ईअं चई उहा पोड़ी माई पोइ लठड़ी टेकींदी पंहिंजो मुंहुं वठी हली वेई। गरड़ो गाबार बि घणीअ देरि ताईं बि हिन ॾांहुं परे परे ताईं निहारींदे निहारींदे आख़िर पुठी वराए डोड़ी वञी पंहिंजनि गाबनि खे रसियो ऐं पोड़ीअ खां जेकी ॿुधो आई तंहिंखे सॼो ॾींहुं ऐं पोइ हर हमेशह उथंदे वेहंदे दिलि में वरजाईंदो रहियो। गरड़े गाबार जा गाबा बि ॾिसो त हाणे किथे बि हिकु हंधि न चरनि। जीअं पोइ तीअं संदनि अॻिते मुंहुं। आख़िर हलंदे हलंदे गरड़े गाबार जा गाबा अची हिकिड़े साफ़ सुठे ऐं शीशे जहिड़े अछे शफ़ाफ़ पाणीअ जे तलाउ ते बीठा। पोइ हिन छा कयो जो जेसीं गाबा पाणी पी अॻिते वधनि तेसीं वाह मां वेझी सिंजी फूल थी वरी अची गाबनि जे अॻियां बीही रहियो। गाबा वरी उथी अॻिते हलिया ऐं हलंदे हलंदे खेसि हिकिड़े चांदीअ जे तलाउ ते आणे कढियाऊं ऐं पोइ हिन उन तलाउ में बि घिड़ी तड़ कयो। उते संदसि मुंहुं हिकारी ॿहकण लॻो। वरी अॻिते हली गाबनि खे हिकिड़े सोने तलाउ ते आणे बीहारियो। वरी अॻिते हली गाबनि हिन खे हिकिड़े सोने तलाउ ते आणे बीहारियो। पोइ हिन उन में बि घिड़ी तड़ कयो त संदसि सभु वार सोना थी पिया। पोइ छा कयईं जो साॻिया पंहिंजा उहे लीड़ूं थियल गप जहिड़ा मेरा कपिड़ा ढके गाबनि खे हकिले घर जे ॿाहिरां मिटीअ में पाथोली खोड़े अची वेही रहियो। होॾां गरड़े जी नानी जा हिन लाइ सॼो ॾींहुं दर में अखियूं विझो वेठी हुई। तंहिंजो ॾिठो त हू अञा न आयो आहे सा हिन जे ॻोल्हा में नेठि ॿाहिरि निकिती। ॿाहिरि निकिरी ॾिसे त गरड़ो गाबार दर ते मिटीअ में लथो वेठो आहे। सो खेसि ॾाढा दड़का ॾिनई। चए तूं हिते वेठो आहीं ऐं गाबा बि मालिकनि खे पहुता अलाए जे न पहुता। उते मिटीअ में छा विञायो अथई जो अंधनि वांगुरु वेठो उनखे अजायो फोलारी। गरड़े खिली चयसि नानी छा करियां, मुंहिंजे अखियुनि सां अलाए कहिड़ो तरकट थी वियो आहे जो पूरो घर सूंहुं बि नथो थियां। हीअ ॿुधी वीचारी पोड़ीअ खां रड़ निकिरी वई ऐं रोंदी रोंदी खेसि हथ खां झले घर वठी आई। जॾहिं सुबुह थियो त नानिस माण्हुनि जे घरनि मां गाबा छोड़ाए चारण लाइ आणे खेसि ॾिना ऐं हू गाबनि खे हकिले उन्हनि जे पुठियां पुठियां हलियो वियो। हू ईअं हर रोज़ु चुपचाप गाबा पियो चारींदो हो। हिकिड़े ॾींहुं जीअं हू गाबा वठियो शहर जे कंहिं घिटीअ मां पियो लंघियो
त हिनखे शाही महलात जे दरीअ खां हिकिड़ी चंड जहिड़ी हसीन शहज़ादी वेठल ॾिसण में आई ऐं ॾिसण साण ई शहज़ादीअ ते छकनि थी पियो ऐं दिलि में ख़्यालु कयईं त कीअं बि करे हिन शहज़ादीअ सां शादी कंदुसि। जॾहिं ॿियो ॾींहुं थियो तॾहिं गरड़े नानीअ खे चयो त नानीड़ी नानी, मूंखे कल्ह ॾसु मिलियो आहे त जे शहज़ादीअ जे वारनि जी फणी अखियुनि ते घुमाईंदे त तुंहिंजूं अखियूं अॻे खां अॻिरियूं थी पवंदियूं, तंहिं करे तूं वञ ऐं वञी शहज़ादीअ खां मूंखे फणी आणे ॾे। नानिस चयसि त भाउ तूं गरड़ो ग़रीब, तो लाइ शहज़ादी पंहिंजी फणी कीअं ॾींदी? पर लाचार हिन जे मिंथुनि ते वेचारी पोड़ी उथी शहज़ादीअ ॾांहुं रवानी थी ऐं ॾाढियूं वञी हिन खे आज़ियूं न्याज़ियूं कयईं। हिन जे एतिरियुनि मेड़ियुनि मिंथुनि ते शहज़ादीअ लाचार हिन पोड़ीअ ते रहम आणे हिकु बेकार फणी ॾियण जो हुकुम कयो, जा बानी आणे खेसि ॾिनी। हिन उहा फणी खणी पंहिंजे ॾोहिटे गरड़े खे ॾिनी। गरड़ो पोइ सॼो ॾींहुं झंग में उहा फणी ॾींदो रहियो ऐं शाम जो उन फणीअ में पंहिंजा 2 सोना वार विझी हिकिड़े सुठे रुमाल में वेड़े अची नानीअ खे ॾिनई त हाणे हीअ फणी वञी शहज़ादीअ खे मोटाए ॾे। नानिस चयसि त अबा शहज़ादी असांखां हीअ फणी मोटाए कीअं वठंदी? गरड़े चयसि त नानी तूं खेसि वञी चओ त असांखे ॾसु मिलियो आहे त शहज़ादी फणी वापसि न वठंदी त अखियूं छुटण बदिरां बिन अंधियूं थी पवंदियूं। ख़्यालु कजो मतां उहा कंहिं ॿिए खे ॾींहुं। फणी असुलु शहज़ादीअ जे हथ में ॾिजईं। आख़िर गरड़े जी नानीअ फणी खणी वञी शहज़ादीअ खे ॾिनी, जंहिं चयसि त आउं का सुञी आहियां छा जो इहा कीन जहिड़ी फणी तोखां वापसि वठां? पोइ कुराड़ीअ गरड़े वारी सॼी ॻाल्हि करे ॿुधायसि। तंहिं ते लाचार शहज़ादीअ फणी वरिती ऐं ईअं ई कावड़ में अंदरि हली वई। पर ओचितो खणी जो फणी ॾिसे त वाह, हिन में त 2 सुहिणा सोना वार पिया आहिनि ऐं उन्हनि खे ॾिसी उहा ॾाढी ख़ुशि थी। ॿिए ॾींहुं सुबुह जो कुराड़ी वरी फणी वठण आई त शहज़ादीअ ख़ुशीअ सां खेसि हिकु नई फणी खणी ॾिनी। उन ई ॾींहुं गरड़े वरी 4 सोना वार विझी फणी शहज़ादीअ ॾांहुं मोकिलियाईं। टे ॾींहं वरी 8 वार विझी फणी शहज़ादीअ ॾांहुं मोकिलियाईं। उते शहज़ादी बि सम्झी वई त ही गरड़ो न पर का ॿी शइ आहे ऐं पोइ शहज़ादीअ खे पर पुठि हिन जो नींहुं लॻी वियो। ॾिसो त ॾिहाड़ी वञी बदन में लहंदी। पिणसि संदसि ॾाढा इलाज कराया मगर ही मर्ज़ु ई को ॿियो हो। आख़िर हिकिड़े ॾींहुं पीउ खे चयईं त बाबा साईं आउं शादी कंदसि पर पंहिंजो भुतार पाण पसंदीअ ते कंदसि। तंहिं ते बादशाह पंहिंजे धीअ जी मर्ज़ी मञी पड़ो घुमरायो त शहज़ादी सुभाणे पंहिंजो वर पाण चूंडींदी। तंहिं करे हर को लाइक़ु जवान तयारु थी महलात जे साम्हूं अची बीहे। बसि पोइ त सभु जवान मुछुनि खे ताव ॾेई ॾाढे शौक़ सां महलात जे साम्हूं सीनूं ताणे अची बीठा। उते गरड़े बि नानीअ खे चयो त नानी अॼु आउं बि उहो मज़ो ॾिसणु वेंदुसि। नेठि गरड़ो बि उते आयो ऐं सभिनी खां परे हिकु गंध जे दड़े ते अची बीही रहियो। शहज़ादी बि दरीअ खां सभिनी खे ॾिसी ऐं जाचे पंहिंजे बानीअ खे हुकुम कयो त ही हार खणी गंध ते बीठल गरड़े गाबार खे वञी पाराए। बानी भला हुकुम जी बंदी तंहिं लाचार ईअं कयो, जंहिं ते सभु हैरान थी विया ऐं सभिनी चयो त बानी भुली आहे ऐं शहज़ादीअ खां ॿीहर पुछियो वञे। आख़िर ॿीहर बानीअ वञी पुछियो त खेसि वरी बि हुकुम मिलियो त वञी गरड़े खे हार पाराए। बानीअ वरी बि वञी गरड़े खे हार ॻिचीअ में विधो। उते वरी बि हर कंहिं चयो त बानी भुली आहे। नेठि जॾहिं टियों भेरो बि गरड़े जे ॻिचीअ में अची बानीअ हार विधो तॾहिं सभु थू थू कंदा टिड़ी पखिड़ी विया। वॾी ॻाल्हि त बादशाह खे बि ॾाढा खार लॻा। बादशाह ॿी का वाह न ॾिसी लाचार हिननि जी शादी कराई पर हुकुम कयईं त हिननि खे नेई घोड़नि जे कुड़ में छॾियो त भले उते रहनि। पोइ गरड़ो ऐं शहज़ादी लाचार उते घोड़नि जे कुड़ में रहण लॻा। शहज़ादी उते ॾाढी तंग थी ऐं नेठि गरड़े खे चयईं त तूं गरड़ो त न आहीं, आख़िर केतिरा ॾींहं हिते हिन कुड़ में पिया किना थींदासीं। हाणे पंहिंजी असली सूरत में अचु त हयातीअ जा ॾींहं हली किथे सुख सांत जा गुज़ारियूं। पोइ गरड़े शहज़ादीअ जे चवण ते वठी जो पंहिंजो लीड़ूं लीड़ूं थियल ऐं गप जहिड़ो मेरो लिबास लाथो त हिकिड़ो
सिज जहिड़ो सुहिणो शहज़ादो थी पियो। शहज़ादीअ हिन खे संदसि असली सूरत में जो हीअं ॾिठो सो निहाल निहाल थी वई। पोइ बादशाह खे अमीरनि वज़ीरनि समेत घुराए पंहिंजो सोननि वारनि वारो सुहिणो वर ॾेखारियईं। हू सभु हैरान थी विया ऐं जॾहिं खेनि ख़बर पई त हीउ अहिड़ो भाग वारो ऐं सुहिणो शहज़ादो आहे तॾहिं ॾाढा ख़ुशि थिया। वरी नए सिर संदनि धूम धाम सां शादी कराए हाणे शाही महलात में खेनि विहारियऊं। घणे गाबार जे पोड़ीअ नानीअ त तंहिं ॾींहुं नचण सां हायूं करे छॾियूं। आउं बि उन ॾींहुं उते हुउसि ऐं जेके टकनि जा थाल घोरे सर्कस में पे उछलायाऊं तन मां हिकिड़ो टको मूं बि लधो हो, जेको हाणे हिन गंजड़े फतूअ खे ॾिनुमि, पर उहो हुन खपाए छॾियो।